साहिबा, जावेद बात बाबा खे साफ़ इनकार करे छॾियो। मां उन्हनि छोकिरियुनि मनाया जेकी पंहिंजी मोहबत जे मथां पंहिंजा पीउ ई ॿाहिरि क़ुर्बान कंदियूं आहिनि। तोखे जीअं वॾा चवनि तीअं ई कंदो रहो। मां तोखे हर हाल में हासिल करणु चाहियां थो ऐं तोसां शादी करणु चाहियां थो। ॾिस नादिर, इनकार त तोखे मां बि नथी कयां, पर हीअ शादी मां बाबा ऐं अदा जी मर्ज़ी सां कंदसि। हिन खां वधीक मां तुंहिंजे लाइ कुझु बि नथी करे सघां। पर उहे त इनकार था कनि। जेकॾहिं हू इनकार था कनि त पोइ इक़रार मां बि नथी कयां। साहिबा, छा तो पंहिंजे दिलि ऐं सोच में छॾियो आहे? अॼु बि तूं मुंहिंजी सोच ऐं दिलि में आहीं, पर इज़तनि जा फ़ैसिला दिलि जी ऊचाई खां मथे परवाज़ कंदा आहिनि। ऐं अॼु खां पोइ तूं मुंहिंजे रस्ते में न ईंदो कर। इहो छा थी वियो? मतलब तुंहिंजी मोहबत की नज़र लॻी वई ऐं तुंहिंजी ज़िंदगी ज़हर थी वई। इन खां त मां रिश्तो ई न मोकिलियां। रिश्ते जी सलाह बि तव्हां ई ॾिनी, हथ संवारा अथव। असां त चाहियोसीं तुंहिंजी वीरा ज़िंदगी में बहारूं अचनि, तूं हमेशह ठठनि में हुजी। असांखे कहिड़ी ख़बर अथव आहे ज़ालिमुनि वटां। फ़िलहाल त तव्हां ईअं सम्झो त मां मरी चुको आहियां। बसि ही बेजान बुत आहे जेको तव्हां सां वेठो आहे। घबराए न नादिर, अञा बि आसरो आहे। नादिर, मोहबत हमेशह खटींदी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।